मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं, मुंहिंजे दिलि में इस्लाम जे मुतलिक़ अजीब व ग़रीब विसविसा ईंदा आहिनि। मां उन खां घणो परेशान थींदो आहियां। मूंखे छा करणु खपे? इस्लाम जे मुतलिक़ काफ़ी जेको मुस्लमाननि खे शैतान जेको आहे अजीब व ग़रीब ख़्यालात ॾींदो आहे। कॾहिं अल्लाह जे मुतलिक़, कॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात मुतलिक़ इंसान जे दिलि में विसविसा उभरंदा आहिनि। मुस्लमान उन विसविसनि खां परेशान थींदो आहे। यार अल्लाह माफ़ करे, मुंहिंजे ज़हन जे अंदरि कहिड़ो विसविसो थो अचे। सेम इहा ई हालत सहाबा जे ज़माने में पेश थी। सहाबा मां कुझु साहबनि जो टोलो आयो, उन में चंद जेके साहबा आया, उन्हनि चयो या रसूल अल्लाह, इस्लाम जे मुतलिक़, अल्लाह जे मुतलिक़ असांजे दिलि ऐं ज़हन में अजीब विसविसा था अचनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, छा उहे विसविसा गुनाह वारा विसविसा आहिनि? त उन साहिबनि चयो या रसूल हा। अल्लाह जे नबी फरमाया, तव्हांजी दिलि उनखे तस्दीक करे थी? त साहिबनि चयो न या रसूल, असांजी दिलि कीअं तस्दीक कंदी? अल्लाह जे नबी फरमायो, इहा ईमान जी निशानी आहे। इहा चए इहा ईमान जी निशानी आहे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंद कलमात ॿुधाया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चंद कलमात ॿुधाया। अल्लाह जे नबी फरमायो, हे कलमात पढ़ंदा कयो। सभ खां पहिरियां अगरि कंहिं बि मुस्लमान जे दिलि जे अंदरि अल्लाह जी ज़ात मुतलिक़ या इस्लाम जे मुतलिक़ अजीब व ग़रीब विसविसा अचनि त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फौरी तौर अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ंदा कयो। ॿिए नंबर ते अल्लाह जो ज़िक्र कयो, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, अल्हम्दुलिल्लाह, हे ज़िक्र कयो। बिलफर्ज़ अहिड़ो को विसविसो अचे थो त इहो ई पढ़े। अहिड़ी तरह क़यामत ताईं जेकॾहिं कंहिं मुस्लमान जे ज़हन ऐं दिलि जे अंदरि अहिड़ो को विसविसो अचे थो त उहो इन्हनि शयुनि खे पढ़े, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्लाह जो ज़िक्र करे, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। ऐं अहिड़ी तरह तमामु ॿिया बि घणा ज़िक्र आहिनि। ऐं हे जेकी मां आयत ॿुधायमि, इन आयत खे पढ़े इंशाअल्लाह उहे विसविसा ख़तमु थी वेंदा।